जो ॻोठ किंगरी में 11 जानियूं गिड़काईंदड़ ओढा नारे जा तकरार जो शिकारपुर लॻ वज़ीराबाद में सरदार गौस बख्श ख़ान महर जी रिहाइशगाह ते सरदार मंज़ूर ख़ान पंवर जी सरपेची में अॼु निबेरो थी वियो आहे। नारे जा बिरादरी पारां सरदार मोहम्मद ख़ान जोणे जो सरदार शेरयार ख़ान शर ऐं अज़हर ख़ान कुमारियो मुशीर तौरु शरीक थिया, जॾहिं त ओढा बिरादरी तरफ़ां मोहम्मद ज़मान उमराणी मुआज़िम ख़ान अब्बासी मुशीर तौरु शरीक थिया। ओढा बिरादरी पारां अब्दुल रज़ाक ओढो, मोहम्मद ख़ान ओढो ऐं महमूद हसन ओढो पाया। ओढा बिरादरी तरफ़ां मोहम्मद ज़मान उमराणी मुआज़िम ख़ान अब्बासी मुशीर तौरु शरीक थिया। ओढा बिरादरी पारां अब्दुल रज़ाक ओढो, मोहम्मद ख़ान ओढो ऐं महमूद हसन ओढो बयान कया, जॾहिं त नारे जा बिरादरी पारां मुबीन अहमद नारे जो, असदुल्ला नारे जो ऐं जान मोहम्मद नारे जो बयान रिकॉर्ड करायो। बयान ॿुधण बाद नारे जा बिरादरी जा ओढा बिरादरी मथां 3 खून साबित, जॾहिं त ओढा बिरादरी जा नारे जा बिरादरी मथां 8 खून साबित थिया। मजमूई तौरु 11 खूननि जो धुरियुनि मथां 1,93,00,000 ॾंढ विधो वियो, जंहिंमें नारे जा धुर ते 1,20,000 ऐं ओढा धुर ते 73 लख ॾंढ विधो वियो। फैसले बाद इलाइक़े में खुशी जी लहर कायम कई वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।